मोहब्बती मेड़े ॻोठ बदिजे हिकिड़ो, मोहब्बती मेड़े ॻोठ बदिजे हिकिड़ो, तिनी जे वेड़े पाण ईंदो बादशाह। सभिनी ॾिसंदड़नि खे प्रोग्राम असांजी ओताक तां मुर्तज़ा मजबूर तरफ़ां सिक भरियो सलाम। दुआ आहे त शाल जित हुजो, ख़ुशि हुजो, अव्हां जा वेड़ा वसंदा रहनि, अव्हां जूं ओताकूं आबाद हुजनि, अव्हां जूं मोहबतूं क़ाइमु हुजनि, अव्हां खां नफ़रतूं दूरि हुजनि, अव्हां पाण में खीरु खंडु हुजो, तॾहिं ई ओताक असांजी जेका निर्वार रहंदी। ओताक असांजी वॾनि जी दर्सगाह आहे, जिथे नंढा वॾा सभु गॾिजी वेही ओताक ते कचहरी कनि था, ॾोर बेत ॾियनि था, ॻुझारतूं ॾियनि था, स्कूल जो तालीम जो हाल अहिवाल ॾियनि वठनि था। उन सां गॾोगॾु दुनिया जूं केतिरियूं ॻाल्हियूं, असां वटि अमन अमान जी सूरत हाल कीअं आहे, असां वटि आबादगार कीअं आहिनि, हारीअ जी ज़िंदगी कीअं आहे, मज़दूर जी ज़िंदगी कीअं आहे, ॻोठ जा माण्हू कीअं पिया रहनि, ॻोठ असांजो उन हिसाब सां किथे आहे, असांजा माण्हू अॻिते पहुता आहिनि पुठिते आहिनि। इहा सॼी ॻाल्हि ओताक ते थींदी आहे। ऐं असांजी ओताक ॾेह तोड़े परॾेह में अव्हां सभिनी ॾिसंदड़नि जे साम्हूं हूंदी ऐं आयल जेके महिमान हूंदा उन्हनि सां अव्हां बि मिली सघंदव, अव्हां उन्हनि खे बि सारींदा हूंदव। सो उहे महिमान असां बि गॾु कंदा आहियूं, उन्हनि सां कचहरी कंदा आहियूं। अॼु बि ॾाढा भलोड़ महिमान जेके आहिनि ओताक ते आयल आहिनि, उन्हनि जो अव्हां सां तारीफ़ कराईंदुसि ऐं रंग बेड़ा, मौसीक़ी बेड़ी, ॻाल्हियूं बेड़ियूं वञी थिया ख़ैर। सो अव्हांखे वठी था हलूं ओताक ॾे, सभिनी महिमाननि सां अव्हां जी जेका मुलाक़ात आहे उहा इन टीवी स्क्रीन महिरान टीवी जे आधार कराईंदासीं। सॼी कचहरीअ खे अस्सलाम वालेकुम, भली करे आयो, जी करे आयो। बनी बारो पुट ॿाहिरि सभु ख़ुशि करे ही ओताकूं आबाद कयूं वेठा हुजो। वाह वाह, सभिनी जो ख़ैरु हुजे, सभ ॾे ख़ैरु। अॼु हिन ओताक ते असां सां केतिरा ई जेके नंढा वॾा सभु आहिनि मौसीक़ीअ खे ॾाढो पसंदि कंदा आहिनि ऐं सिंध में मुख़्तलिफ़ अहिड़ा सुहिणा आवाज़ आहिनि जो उन्हनि खे ॿुधंदे सच पुछो त रूह खे राहत मिलंदी आहे। माण्हू मोहबत जे कड़ीअ में असली ॿधिजो वञे, उन्हनि जूं केसटूं, पोइ उन्हनि जा कलाम उन्हनि खे टीवी ते असां ॾिसूं त ॾाढी ख़ुशी थींदी आहे। ईअं ई हू जॾहिं ओताक ते अचनि था त असां सभिनी खे ख़ुशी थिए थी, उहो अव्हां बि उन्हनि खे ॿुधायो। सो पाण आशिक़ सॾाईंदा, ऐं मजबूर आशिक़ बि मूंसां गॾु आहिनि। सो अॼु ओताक ते आशिक़ निज़ामाणी साहिबु आयो आहे। साईं भली करे आयो, वॾी महिरबानी जी, ख़ुशि आहियो, चङा तव्हांजा अॼु तव्हां पंहिंजे ओताक ते सॾायो ऐं असांखे बि मौक़ो मिलियो त असां ॿियनि सिंध वासियुनि जे साम्हूं अचूं ऐं हिन ओताक जा हाल अहिवालनि जे अॻियां पेश कयूं। ऐं अव्हां जे लाइ भिटाई साईं चयो त अलाह अचनि ओए जिन आहे मन सरो थिए। सो अव्हां आयो, असांजो मन सरो थियो, कचहरीअ खे सुठो लॻो। सो अव्हां सां कचहरी बि कबी, अव्हां खां गीत बि ॿुधबा। बिल्कुलु सर। पर इहो ॾिसंदे ॾिसंदे असां इहो अव्हांजी केसट ते तस्वीर ॾिठीसीं, पर हाणे ॿ तस्वीरूं हिकु जहिड़ियूं असांखे नज़र थियूं अचनि। माना इहो ज़िंदगीअ ओताक जी बरकत आहे, दोस्तनि जी बरकत आहे, मोहबतुनि जी बरकत आहे जेका तव्हांजे साम्हूं आहे। नंढड़ो जेको हींअर मुसदिक़ अब्बास मुंहिंजे साम्हूं आहे, छो त ज़िंदगी ते को भरवसो कोन्हे साईं, ऐं इंसानु आहे, हिते अचिणो आहे वरी वञिणो आहे, त उन करे कोशिशि माण्हू करे त का शइ पोइ हिते छॾे वञे त बक़ाया हुजे पोइ हिते, जेका वरी ईअं ओताकुनि में माण्हुनि खे रिझाईंदो रहे। बसि तव्हां हुन ॻाल्हि खे गुज़ारत खे भॻो मूं नंढड़े मुसदिक़ जी ॻाल्हि पे कई, त इहा बि ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे त वालिद सां गॾु पुटड़ो वेठो हुजे ऐं सहकारी थी विए, साॻे ई अंग में अचे, त इहा वालिदनि जी ख़ुशनसीबी चइबी ऐं उन पुटनि खे बि जस ॾिजो। बाबा ख़ुशि आहियो, चङा भला, सभु ख़ैरु, तबियतूं बहार। मूंखे ॾाढी ख़ुशी थी तव्हां बाबा सां गॾु माना ईअं ॿांह ॿेली थियो बीठा आहियो, पढ़िया लिखिया आहियो, माना इन ज़ौक़ सां शौक़ सां। कानून जो शागिर्द बि आहियां, वाह वाह, सिंध यूनिवर्सिटी में पढ़ां थो, वाह वाह, ऐं गॾोगॾु बाबा जी हिन फील्ड खे बि छिकींदा हलूं था। न इहा ई असली ज़िंदगी आहे। बिल्कुलु असांखे अहिड़ा ई अव्हां जहिड़ा नौजवान घुरिजनि था, बिल्कुलु सर, जेके ओताक ते बि विहनि, कचहरी बि कनि, कानून खे बि ॼाणीनि, मौसीक़ी बि ॼाणीनि, मोहबत बि ॼाणीनि, वॾनि जो एतिराम बि ॼाणीनि। हाय हाय, हेॾा नौजवान वेठा आहिनि, ढोलक ते हेॾा भलोड़ वेठा आहिनि। सो प्यारा ख़ुशि आहियो, चङा भला आहियो, ॾाढी ख़ुशी थी। अॼु हेॾां वरी वियूं त साईं फिदा हुसैन छा, सो फिल्मुनि जो बि असां वटि वॾो दौरु गुज़रियो आहे। हाणे त असां उन दौर खे ॾिसण जे लाइ ॾाढो सिकूं था। सच पुछे उहे माण्हू अलाए काॾे हलिया विया। हाय हाय,
सो साईं फिदा हुसैन शाह साहिब सां अॼु फिल्मुनि जी यादगिरी बि ज़रूरु कबी, उन ते कचहरी कबी। साईं भली करे आयो त ख़ुशि आहियो। हेॾा मुंहिंजो नाले भाई मुर्तज़ा साईं वेठो आहे। साईं ख़ुशि आहियो, तबियतूं ॿार अवां जा इहे सोशल कम, इहे कमाल जा आहिनि। पोइ इल्म जी ॻाल्हि, अदब जी ॻाल्हि, हुनर जी ॻाल्हि, इहो अवां खयो हलो, इहे बि अवां जा वॾा कुर्ब। ऐं हेॾां असांजो सुघड़, हेॾो भलोड़ सुघड़ वेठो आहे। अकबर चांडियो वेठो आहे, त अकबर त ज़रूरु वेहे ई वेहे थो। अकबर हिन उताक जी सम्झो अॻुवाणी खणी वरिती आहे। अकबर साईं ख़ुशि, सभु ख़ैरु ख़ैरु। तव्हांजे पासे में जेको सुघड़ वेठो आहे, अलाह ॾिनो इन वटि जेको अंगु आहे बैत पढ़ण जो, सुघड़ाइप जो, साईं मुंडीअ ते टिक, माना तके तोरे लफ़्ज़ खे ईअं कढे जीअं सुईअ में सॻो पइजी वञे, वरी ईअं मखण मां वार निकिरी वञे, ईअं साईं। अलाह नाम साईं ख़ुशि आहियो, तबियतूं वाह वाह। बसि मालिक जेको तव्हांखे हुनर ॾिनो आहे, मूंखे ॾाढो सुठो लॻंदो आहे, मूंखे ख़ुशी थींदी आहे। हेॾां बि दोस्त वेठा आहिनि। हेॾां मुंहिंजो भिरछा खां आयो आहे जेको हारमोनियम वॼाए थो, हेॾां दयालू फ़क़ीर वेठो आहे। हे बागड़ी फ़क़ीर आहे, पर हे बि मौसीक़ी शनास आहे, हारमोनियम वॼाए थो, ॻाए बि थो। दयालू बाबा भली करे जीअं लतीफ़, ख़ुशि आं। ऐं हेॾां वरी असांजो चांडियो साहिबु वेठो आहे, माना हीउ मज़ाह जो ॾाढो भलोड़ अदाकार बि आहे। सो हुन सां गॾु कचहरी हिन सां बि घणी थींदी। चांडियो साहिबु ख़ुशि आहियो। बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह। उताक माना खिल भोग, खिल भोग। तॾहिं मां बि हाज़ुर थियो आहियां त उताक में जेके मुंहिंजा सोना वेठा आहिनि, आओ, ऐं महांगाई बि लॻी पई आहे, इन हिसाब सां खिल भोग बि हलंदी, कचहरी बि हलंदी। अॼु वॾो रंग हूंदो, महांगाईअ खे रखूं था पोइ ते, पर अॼु कचहरी खिल भोग ज़रूरु थींदी। सॼो ॾींहुं हिननि ॻाल्हियुनि में हली हली शाम जो उताक ते कचहरी कबी। पर हेॾां बि असांजो भलोड़ नौजवान दोस्त वेठो आहे, वकालत सां जुड़ियल आहे ऐं सियासी समाजी कम बि करे थो, हारियुनि जी बि अॻुवाणी करे थो। सो फ़क़ीर साईं भली करे। महिरबानी साईं, महिरबानी। ख़ुशि आहियो। माशाल्लाह उताक लॻी पई आहे। सभु दोस्त सुघड़ साईं असांजा सिंध जा नामवर फनकार, ई कचहरी तमामु ख़ूबसूरत जेका हिकिड़ी उहा उताक जी महफ़िल कचहरियूं थींदियूं। बाबा थोरो थोरो सभु को पंहिंजो हिसो खणी ईंदो त कचहरी क़ाइमु थींदी न। बिल्कुलु बिल्कुलु। सो अवां सां गॾु बि महिमान आयो, अधे खे भली कार अदा। ख़ुशि आहियो, चङा भला। हेॾे बि साईं, हेॾे भला ओड़े महिमान वेठा आहिनि, भली करे आयो, ख़ुशि आहियो, तबियतूं ॿार आबाद हुजो, अवां जो कचहरियूं क़ाइमु हुजनि। अलाह न भला थी वञे को हिकिड़ो बैत, त पोइ वरी हलूं राग ऐं मौसीक़ीअ तरफ़। हाज़ुर बाबा साईं। वाह वाह। इहो अॼोका असांजा छोकिरा जेके नौजवान आहिनि साईं, जी हा, ऐं स्कूलनि खे छॾे ऐं नशनि जे पोयां, पोइ उन्हनि खे ॾिसी मूंखे बि कुझु ॾुख थी पियो। सो उन्हनि खे कुझु सम्झाइजे, पर अलाह उन्हनि खे सम्झाए, पर असां बि हुननि खे सम्झायूं वॾड़ा। वाह वाह। उन्हनि ते शेर आहे मुंहिंजो त चो त अहिड़ो इतिहाद ठाहियूं, ईंदड़ नसुल खे नशे खां बचायूं। वाह वाह। अचो त अहिड़ो इतिहाद ठाहियूं, ईंदड़ नसुल खे नशे खां बचायूं। हले पियो थो चरखो अहिड़ो ॾिसो था, घर घर इहो ई पैगाम पुॼायूं। अचो त अहिड़ो इतिहाद ठाहियूं, ईंदड़ नसुल खे नशे खां बचायूं। वाह। नशनि में कई करंदे ॾिठासूं, नौजवान सोणा मरंदे ॾिठासूं। नशनि में कई करंदे ॾिठासूं, नौजवान सोणा मरंदे ॾिठासूं। किन खे त कंसर, किन खे त साई, किन खे त बादी, किन खे त वाई। ॾुखड़ा ॿुधायो कीअं मिटायूं। अचो त अहिड़ो इतिहाद ठाहियूं, ईंदड़ नसुल खे नशे खां बचायूं। जुआ अॾे ते कई हिरी पिया, आकड़ो रांदि कंदे हरी पिया। जुआ अॾे ते कई हिरी पिया, आकड़ो रांदि कंदे खरी पिया। नौजवाननि जा ही हाल आहिनि, मटकी त तिन जा वया ख़्याल आहिनि, तिन खे विहारे सुठो सम्झायूं। अचो त अहिड़ो इतिहाद ठाहियूं, ईंदड़ नसुल खे नशे खां बचायूं। स्कूल काथे खाली ॾिसां थो, नाहे मास्तर न माली ॾिसां थो। स्कूल काथे खाली ॾिसां थो, नाहे मास्तर न माली ॾिसां थो। उते के फिरंदे मवाली ॾिसां थो, शराफनि जूं बोतलूं जाली ॾिसां थो। अहिड़ियूं ॻाल्हियूं
ॿुधायो लिकायूं अचो त अहिड़ो इताद ठाहियूं ईंदड़ नसुल खे नशे खां बचायूं। स्कूल नाले ओताक आहे वॾेरे खे तालीम जी परवाह नाहे। स्कूल नाले ओताक आहे वॾेरे खे तालीम जी परवाह नाहे। ॿारनि खे पाठा मेड़ींदे ॾिठामूं उस ते तिन खे सड़ंदे ॾिठामूं तिन खे वेहारे स्कूल में पढ़ायूं अचो त अहिड़ो इताद ठाहियूं ईंदड़ नसुल खे नशे खां बचायूं। टच मोबाइल जो ही दौरा नंढे वॾे जो उते ई गौरा। टच मोबाइल जो ही दौरा नंढे वॾे जो उते ई गौरा। कननि में टोड़ो लॻे थो मोरा कंहिंजे चवण में नाहे त ज़ोरा। बिरोई अलाना सच था ॿुधायूं अचो त अहिड़ो इताद ठाहियूं ईंदड़ नसुल खे नशे खां बचायूं। तुंहिंजी घड़त खे सलाम। असां सभु इहो था चाहियूं त सुठो समाज जोड़ियूं सेहतमंद समाज जोड़ियूं। सो इन ते बि ज़रूरु कचहरी थींदी अवाज़ाम थींदी। पर अहिड़ा आशिक़ साईं वेठो आहे त भला हाणे संगत बि सजी वेठी आहे पर मौसीक़ी ॿुधूं भला अबा ॿुधूं मौसीक़ी पोइ कचहरी था कयूं। जी आशिक़ साईं। तुझे पोया प्यारी हयाती वई तुझे पोया प्यारी हयाती वई तुझे गोल्हा में सारी हयाती वई मुफिलसीअ खे लगी की नकाई चती मुफिलसीअ खे लगी की नकाई चती की उघाड़ी लजारी हयाती वई चंगा चंद्र चए सनीहा खे सजणे मथांगण उभरी मथा अंगण उभरी मथा अंगण उभरी पिरन जे पैज झीणू झीणू ॻाल्हाएज
मुझी घाटी छाव में वेही, आज मुझी घाटी छाव में वेही, हुआ चावर सोए थी। ओ छज पिसी वियो गोढ़न सां, ओ छज पिसी वियो गोढ़न सां, हुआ कंहिं लाइ रोए थी, हुआ कंहिं लाइ रोए थी। ए चंड पिरिया खां आ पुछी, छा तोखे निंड बि ईंदी आ? आओ पुछे छा तोखे निंड बि ईंदी आ? जंहिं ॾींहुं रुठी हुअ मूंखां, तंहिं ॾींहं खां दिलड़ी मांदी आ। चंड पिरीअ खां आओ पुछे, रात भी मूं तो खां पुछो, पर तोखे कोई क्या सुन पियो? कल रात भी मूं तो खां पुछो, पर तोखे कोई क्या सुन पियो? कल रात भी मूं तो खां पुछो, पर तोखे कोई क्या सुन पियो? पर तोखे कोई क्या सुन पियो? चंद्र डोरा पा मुआंगे, चंद्र डोरा पा डोरा पा मुआंगे, छाहू अब तोखे ईंदी आ। चंद्र पिरीअ खां आओ पुछे, हर रात जी साथ में सुडकन सां थो नेणे नीर वहाया हर रात जी साथ में सुडकन सां थो नेणे नीर वहाया मां। हर रात जी साथ में सुडकन सां थो नेणे नीर वहाया मां, थो नेणे नीर वहाया मां। छाऊ अब रातिन जूं रातियूं, छाऊ अब रातिन
जूं रातियूं मूं वांगे वेही रोंदी आ चाहू अब रातिन जूं रातियूं मूं वांगे वेही रोंदी आ हे चंद्र पिणीअ खां आओ पुछे खे कोरे कपे कढणो को एॾो सवलो कम नाहे कंहिं याद खे कोरे कपे कढण को एॾो सवलो कम नाहे कंहिं याद खे कोरे कपे कढणो को एॾो सवलो कम नाहे को एॾो सवलो कम नाहे अयूब जे नाम ॿुधण ते हुआ अयूब जे नाम ॿुधण ते हुआ छा वेठी छिरक भरींदी आ अयूब जे नाम ॿुधण ते हुआ छा वेठी छिरक भरींदी आ चंद्र पिणीअ खां आओ पुछे छा तो थी हुआ मूंखां तंहिं ॾींहं खां दिलड़ी भंदी आ वाह आशिक़ साईं वाह हिन गीत खे अव्हां एॾो जीअ सां जोड़े करे खणी हलो था जो ॿिए नसुल ताईं पुॼायो आहे उहो बि उन सां गॾु ॻाए थो अॼु बि उहा ई ताज़गी आहे इहे असांजे सुहिणी सिंध जा जेके शाइर आहिनि ऐं अयूब साहब अयूब गाद साहब त हाणे असांजो उहो मोहबतुनि वारो आहे ऐं उन हिकिड़े गीत खे अव्हां ॻाए उनखे बि अमर कयो आहे त गीत खे बि अमर कयो आहे पाण खे बि त वाह 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 ताड़ी थी वियो साईं अला साईं हा वाह वाह सो बाबा उतां कदे हिकिड़ी नंढड़ी साही वठूं गीत अहिड़ो ॿुधो आहे जो माना ईअं लिंग कांडार जी विया आहिनि उहे शहर में आहियूं त हिकिड़ी नंढड़ी साही वठूं था पर जेके ॾिसंदड़ साथी आहिनि अव्हां बि वेठा हुजो असां वरी मोटी था अचूं हिकिड़ी नंढड़ी साही खां पोइ ईंदे चवनी आव वेंदे चवनी वेह ईंदे चवनी आव वेंदे चवनी वेह छॾे सारो ॾेह अंगण अचिजे उन्हनि जे हिकु दफ़ो ॿीहर भलीकार अव्हां मिड़नि साथियुनि खे असांजी औताक ते अव्हां जो पंहिंजो मुर्तज़ा मजबूर अॼु औताक ते नौजवान वॾा सभु गॾु आहियूं असां ऐं कचहरी असांजो मौज़ू इहो आहे त नौजवान बि वॾनि सां गॾु वेह कचहरीअ में उनखे जेको सिखण लाइ मिलियो आहे उहो अॻिते पंहिंजो वरी ॿियनि ॾांहुं मुंतक़िल करे तोड़े जो लतीफ़ साईं जो जेको अंगण आहे उते बि सिंध जा माण्हू जिथे नफ़रतूं कंदा हिक ॿिए सां जहिड़ा झटा कंदा हिक ॿिए खे ॾिसण लाइ न्याणी खे पासे खां गुज़रण लाइ जहिड़ा झटा पर उन अंगण ते तव्हां ईंदो त ॿारियूं ठाहियो बचड़नि सां गॾु वेठा आहिनि अहिड़े अमुन सां वेठा आहिनि खीर खंडु लॻा वेठा आहिनि त पोइ पंहिंजनि इलाइक़नि में छो न आहिनि माना त अहिड़ी हिकिड़ी पुरसुकून जाइ बि घुरिजे जिथे माण्हूअ जो रूह रिजे पोइ उहा असांजे सिंध जी वरी औताक बि आहे पर असांजी औताक ते हमरा असांजो अॼु अलाए छो गाइब लॻो पियो आहे हेॾा आशिक़ साईं वेठो आहे अबा इहो जुमर खे हिनखे सॾु त कर पंहिंजे हमरा खे ख़ुदि न खे
आयो आयो बा साईं कच्चे यार एको दे तू चक्कर कोन दोस्तो मेजमान वे हींअर ॾिसी रहिया आहियो हिते जेको आहे सो ओताक में VIP शख़्सियतूं आयूं आहिनि हेॾा अदीब शाइर हे तव्हां ॾिसी रहिया आहियो वॾा वॾा माण्हू जेको आहे सो हिते मौजूदु आहिनि हितां वरी ॾिसो सुघड़ बि मौजूदु आहिनि होॾां असांजो साईं बि मौजूदु आहे हेॾां वरी जेको आहे सो साईं रागी असांजो आशिक़ निज़ामानी साहिबु बि मौजूदु आहे ऐं तव्हां जेको आहे सो ॾिसी रहिया आहियो ऐं मुंहिंजे चैनल खे जल्दी जल्दी जेको आहे सो बटणनि खे दॿाइजो नालो मूंखे नथो अचे अंग्रेज़ीअ में कुझु कुझु सिखियो आहियां लफ़्ज़ पर हो जेको छा चवंदा आहिनि बटण खे दॿायो खुद न छा पियो करी साईं हो ठाहींदा न आहिनि जेको आहे सो वेगन उहो पियो ठाहियां वेगन कोन्हे चरिया वेगन कोन्हे हिनखे विलोग था अचनि ॿार इहो साईं इहो तुंहिंजी हाणे उमिरि आयो वती थो इहे विलोग ठाहींदो साईं सभु कोई ठाहे थो शौक़ु आहे मूंखे फिल्मुनि में अदाकारीअ जो ड्रामनि में तव्हां चांस वठाए कोन था ॾियो ॿियो त साईं आशिक़ निज़ामानी साहिबु साईं हिकिड़ो दफ़ो गानो आयो कैसेट नओं गानो आयो तुंहिंजी चोटीअ में गुल सॼे पाड़े में हुल साईं मां इहो यादि कयो घिटीअ सां ॾाढो लय सां ॻाईंदो तुंहिंजी चोटीअ में गुल सॼे पाड़े में हुल साईं का माई उते हुजे हुन चोटीअ में गुल लॻल हुजे बसि पोइ हुनजो मुड़ुसु घरां निकितो गुल त कोन खणी आयो पर हेॾो ॾंडो खणी आयो अची मूंखे शुरू कयईं उन ॾींहं खां वठी हाणे साईं मां घिटीअ में गानो कोन चवंदो आहियां कवाली चवंदो वेंदो आहियां पोइ अॼु साईं चवंदा अहिड़ो गीत ॿुधायो ई छा ॿुधाए भले पर ॻाईंदुमि कोन मां ॻाईंदे कोन ख़ुदा न भला हे छा आहे को मैं ॾोहाई कई खीर जी छा में साईं ॾोहाई ॿोहाई करे चांहि बि ठहे थी महिमान जे लाइ मानीअ जे लाइ सामान जेको आहे सो वठी आयो आहियां बंदोबस्तु कयो आहे कुकड़ जेको आहे सो ॿ कुही रखिया आहिनि परे खां महिमान आयो आहे साईं ख़िदमत करणी आहे हेॾां हे बि सभु वेठा आहिनि पर इहे पंहिंजा इहे छॾ विलोग हे असांजी ओताक सभिनी खे चओ बाबा असांजी ओताक ते अचु तूं इहो वरी पंहिंजी कहिड़ी आहे ओताक घड़ियो अथई जेको दुनिया में ॿिया ॾिसंदा तोसां केरु गॾु विहंदो साईं शौक़ु आहे तव्हां बि चांस नथा वठाए ॾियो अदाकारीअ जो चई वेठो आहियां तव्हांखे हेॾां साईंअ जो सवेल आवाज़ अचे पियो मां वेठो मोबाइल भला हाणे वरी तुंहिंजे कचहरीअ लाइ हेॾां वरी भलोड़ हिकिड़ो ॿियो वेठो आहे असांजो हे ॾिस त भोग जो इहो वेठो आहे शहनशाह हा टांगे वाला खेर मंगदा मंज़ूर चांडियो मंज़ूर भला ओताक हुजे ऐं खिल भोग न हुजे ईअं थी नथो सघे हिते ॻाल्हियूं हलियूं न पुराणे दौर जूं ज़मानो हूंदो पहिरियां रिकॉर्डर हूंदा हुआ रिकॉर्डर में हिकिड़ो गानो हले थो कांटो सुई हूंदी निज़ामानी साहिबु उहा सुई फांसी थी पए गानो कीअं थो हले उन खां पोइ वरी तरक़ी थी कैसेट जो दौर टेप रिकॉर्डर ऐं उहो ई गानो कैसेट में हले थो कैसेट चॿारिजे थी गानो कीअं थो हले अॼोको दौर VCD प्लेयर अॼोको दौर आहे तरक़ी थी आहे हले उहो इहो हिकिड़ो एटम आहे हाणे पुराणो ज़माने में रिकॉर्डर में गानो हले थो ऐं सुई फांसी पंहिंजो अंदाज़ मोर थो टिले राणा मोर थो टिले के त मामन जे कुले के त चाचन जे कुले ओ राणा राणा मोर भरे थो टिले गुजर जो मोर थो टिले राणा मोर थो टिले राणा मोर थो टिले 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 इहो कांटो फांसी पियो ठीकु आहे साईं उन खां पोइ तरक़ी थी कैसेट जो टेप रिकॉर्डर ऐं इहो गानो कैसेट चॿारिजे थी उहो अंदाज़ कीअं आहे मोर थो टिले राणा मोर थो टिले के त मामन जे कुले के त चाचन जे कुले ओ राणा राणा मोर भरे थो टिले गुजर जो मोर थो टिले राणा मोर थो टिले 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 जेको दौर आहे मॉडर्न VCD प्लेयर ऐं VCD में स्क्रेच आहिनि ऐं साम्हूं स्क्रीन ते ॾिसंदो इहो गानो कीअं थो अंदाज़ गानो इहो ई मोर थो टिले राणा मोर थो टिले के त मामन जे कुले के त चाचन जे कुले ओ राणा राणा मोर भरे थो टिले टिले टिल्ले 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 टिल्ले
वाह साईं वाह साईं इनखे इलाज जी ज़रूरत अथव साईं। हा साईं चक्कर हणाए चा घोड़ो बि साहब अहिड़ो थी साईं ॿियो अॼुकल्ह जो दौर इहो जेको हाणे दौर आसी चऊं त वरी अञा गीत बि ॿुधूं ख़ुदि हिनखे मोकिलियूं त हेॾां ॿुध न जी साईं तूं हाणे इहो पंहिंजो महिमाननि जा भली फोटू भरे थो त भली फोटू भर पर हेॾां वरी आशिक़ साईं वेठो आहे त गीत ॿुधूं या त कुंडाए थो थी वेह राग ॿुध ॿुधां थो हिते बीठे साईं। मन में थाक तुझे नेणन जा मन में थाक तुझे नेणन जा चपहेरा क तुझे नेणन जा राज सिरजान से बिजाणन था छात इदराक तुझे नेणन जा आऊं मुफलिस ऐं शहर तुझे में आऊं मुफलिस आऊं मुफलिस ऐं शहर तुझे में केतिरा वाक तुझे नेणन जा झोल कतले में कियां झलिया जानी लुड़क सब पाक तुझे नेणन जा जागन पया सितारा जागन पया सितारा ऐं तूं सुती पईया रुतरी त कान ॼाणी केॾी न बेचैया केॾी न बेचैया केॾी न बेचैया केॾी न बेचैया मूंखे कल छॾे वैया केॾी न बेचैया हूअ केॾी न बेचैया रात भी मूसा रात रुनिया रुनिया
रुनिया रात भी मूसा रात रुनिया रात भी मूसा रात रुनिया रात भी मूसा रात रुनिया लोक चवे थो माक पैया लोक चवे थो माक पैया केडी न बेचैया हुआ केडी न बेचैया कंगण चूड़ियूं ऐं ख़त हथ कंगण चूड़ियूं ऐं ख़त हथ कंगण चूड़ियूं ऐं ख़त भई मूंखे निशानियूं ॾईया मूंखे निशानियूं ॾईया केॾी न बेचैया हुआ केॾी न बेचैया बाबा कचहरी कीअं भला जो की कचहरीअ खे के पिया भायो वाह वाह लगी पई आहे न साईं भला फिल्मुनि जी ॻाल्हि बि कईसीं कचहरी बि ॿुधीसीं
ऐं हूअ केॾी बेचई आहे खुदनि खे एॾो लॻो जो हिन जी घर में का ॿुधे ई कोन थो। न बाबा मूं वारो सूबेदार तेज़ आहे घर वारो साईं। सो सॼी कचहरी असीं चवंदा त पाण इहो वेठा आहियूं उतां कदे कचहरी कंदासीं ऐं अवां सभिनी जा वॾा वड़ मोहबतूं अवां कही आयो उताक ते साईं। इहे मोहबतूं अवां जूं जो हेॾे उताक ते लड़ी आयो कचहरी कयो हाल वाल में बि गॾियो ऐं वरी नौजवान खे मुसदिक खे वठियो आयो माना इहो असांजे लाइ वरी चवंदा आहिनि त ॿ तोहफ़ा थी पिया। साईं वाह 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 मूंखे ख़ुशी थी त जदीद उताक ते जदीद रंग ऐं पढ़िया लिखिया नौजवान मौसीक़ीअ सां गॾु सो इहा मुंहिंजे लाइ ख़ुशी आहे। सभिनि जदीद साईं जदीद उताक आहे असांजी ऐं जदीद हाणे रंग ऐं जदीद दुनिया हाणे खुदि विलोग ठाहींदो त चईंदे वेगन थो ठाहे हाणे कमाल ॾिसो हिन महाराज आहे। ओ साईं साईं तव्हां सवेल चयो हमरा खे घोड़े ते चकर हणायो। हा ही घोड़े जे लाइक़ु न आहे पोइ हिन गॾ ते चकर हणाए चवां साईं। हाणे ईअं चरियो थियो आहे न महिमान आहे हू आयो आहे खिल भोग करण। साईं घोड़ो तव्हां खां सवाइ ॿियो कोई न हलाए सघंदो तव्हांजो घोड़ो। साईं ॾिठव इहा बीमारी अथव घड़ी खां पोइ भौंकंदव बि हाउ हाउ बि कंदव। थधि ते हिन जा सेल चार्ज थी था वञनि साईं वार कोन थधि करे मथे ते असर थो पएसि। हा तार फिरी थी वञे। साईं आशिक साईं भला आऊं चवां त उताक ते पंहिंजूं यादूं त हुजणु खपनि ऐं बख़्शण महिराणीअ जूं सिटूं बवां वाह जूं ॻायूं तुंहिंजूं यादूं ऐं हीअ अकेलाई सो सर्द शामूं ऐं हीअ अकेलाई सो सभिनी उताक वासियुनि जे नाव भलावां जो इहो बोल। मधुर रात मधुशाला ही मधुर रात मधुशाला बटे भरे प्याला तो जो यादूं जर्द शामों अकेलाई तुझू याद शामों ही अकेलाई
यादूं अकेलाई तुझू यादूं अकेलाई जर्द शामों अकेलाई तुझू यादूं दर्द गोड़ा रुगो मातम दर्द गोड़ा रुगो मातम रत छातियों अकेलाई रत छातियों जर्द शामों अकेलाई तुझू यादूं अकेलाई तुझू बंद कमरो में तुझे फोटो असां बंद कमरो में तुझे फोटो असां बंद कमरो तुझे फोटो असां तुझू ॻाल्हियूं अकेलाई तुझू ॻाल्हियूं अकेलाई जर्द शामूं दोस्त थियासी असां टई आख़िर दोस्त थियासी असां टई आख़िर दोस्त थियासी असां टई आख़िर समुंड आऊं अकेलाई समुंड आऊं अकेलाई ज़र्द शामूं अकेलाई तुझे यादूं अकेलाई तुझे यादूं
वाह साईं वाह वाह वाह। हिकु दफ़ो ॿीहर भलीकार प्रोग्राम असांजी उताक ऐं असांजी उताक ते ॾाढा भलोड़ महिमान आयल आहिनि। सो महिमाननि सां कचहरी बि थींदी, मौसीक़ी बि अव्हांजे लाइ भली तरतीब ॾिनल आहे ऐं आशिक़ निज़ामानी साहिबु ऐं संदन फर्ज़ंद मुसद्दिक़ जेको वेठो आहे त उन सां बि मौसीक़ी ॿुधंदासीं। उन वक़्त जी कचहरी केसट दौर जी, पोइ उन वक़्तु गीत जेके ॿुधा वेंदा उन्हनि आधार बि ज़रूरु कचहरी कबी। पर हेॾा साईं फिदा हुसैन शाह साहिबु वेठो आहे, वॾे वक़्त खां पोइ उताक ते हथु आयो आहे साईं। सो अख़बारनि में लिखणु, इंटरव्यू लिखणु वॾनि अदाकारनि जा, फिल्मुनि जा, पोइ इहे साईं ख़ुशि हुयो। सो भला इहे कलाम ॿुधो पिया, कचहरी बि ॿुधो पिया, फिल्मी दौर खे कीअं अव्हां ॾिठो? असांजी फिल्म सिंधी फिल्म जंहिं ख़ूबसूरतीअ सां शुरू थी, अलाह कंदो त के अहिड़ा जोधा जवान अॻियां ईंदा जेके इन सिलसिले खे हलाईंदा। हीअ ॾिसो मौसीक़ी में नौजवान अचनि पिया, माना यूनिवर्सिटी बि पढ़नि पिया, मौसीक़ीअ खे बि पंहिंजे खे खयूं था। इहा ख़ुशीअ जी ॻाल्हि, मूंखे ॾाढी ख़ुशी थी आहे। थैंक यू सर। साईं जे जहिड़े बाब जे घर में अहिड़ो मोतियो ॼाओ आहे, असांखे हिननि बचनि मां इहो उमेदु आहे त इहे अॻियां हली पंहिंजे सिंध लाइ मुजिज़ा कंदा इंशा अल्लाह ताला। ऐं फिल्म जी जेका रिवायत ऐं जेको वहिंवार आहे रईस करीम बख़्श निज़ामाणीअ जी एकता खां शुरू थो थिए। उन खां पोइ साईं हुसैन अली शाह फाज़लाणी मूं वांगुरु मटारको मटियारीअ जो रहवासी, ऐं हुन जे अंदर में हुन जे दिलि में जेका स्लो लाइट ऐं जेका सिनेमा जो इश्क़ हो, उहो जुनून हो। साईं सां जेतिरियूं मुलाक़ातूं थियूं त असां साईं खे उन इश्क़ में, उन इश्क़ जे ख़मीर में ॿुधल ॾिठो। ऐं उमर मारवी अवी ख़ुदि अहसासु करियो त ठहिण लॻी। उन खां पोइ जॾहिं उन जी धूम मची वई, जॾहिं रिलीज़ थी आहे फिल्म, त संदन फर्ज़ंद जहांगीर शाह उहो पाण विया इंडिया, डिस्ट्रीब्यूटर घुरायो हुन। डिस्ट्रीब्यूटर खे चयो त बम्बईअ जे बांद्रा इलाइक़े में मुंहिंजा 2 स्टूडियो आहिनि जेके मूं उमर मारवीअ जी कमाईअ मां हासिलु कया। सो इहा शुरूआत हुई। ठीकु आहे, उते राज कपूर खां वठी करे सैगल ऐं बिमल रॉय ऐं उन वक़्त जे अशोक कुमार दादा मुनी, उन्हनि माण्हुनि जे फिल्मुनि जे साम्हूं उमर मारवीअ वॾा रिकॉर्ड क़ाइमु कया। दुख जहिड़ी ॻाल्हि आहे त एकता खे डिस्ट्रीब्यूटर कोन मिलिया, जंहिंजे करे एकता जो हिकिड़ो फोटोग्राफ, हिकिड़ो को गानो, को गीत असांखे नथो मिले। बसि पोइ इन वक़्तु बि इहो थियो त माना रईस करीम बख़्श निज़ामाणी इन में को शक कोन्हे त असांजे सिंध जो पहिरियों फिल्म मेकर हो, ऐं हुनजो इश्क़, हुनजो जुनून बि साईं हुसैन अली शाह फाज़लाणीअ सां ठहिकी अचे थो। पर उन फिल्म खे जीअं त का मनता कान मिली, माण्हुनि ॾिठी कान, ऐं डिस्ट्रीब्यूटर कोन हुआ। सो साईं खे उहो दुख हो वॾो। साईं हुसैन अली शाह फाज़लाणीअ जॾहिं उमर मारवी ठाही त उमर मारवीअ में साईं जेका सिंध जी जेका रिवायत आहे, तड़प, प्यास, सिक, उकीर, मारूअड़नि जी उकीर, उन खे स्लो लाइट ते आंदो। ऐं मुंहिंजे ख़्याल में त उमर मारवीअ उहे ख़ूबसूरत रिवायतूं पैदा कयूं। गुलूकार रेडियो जा गुलूकार जेके हुआ, उन्हनि पंहिंजो आवाज़ु ॾिनो। मोहम्मद यूसुफ ऐं असां वटि हिते सिंध में वरी नौशाद साहिबु पहिरियों दफ़ो, नौशाद साहिबु माना ॻाइणो असांजो जेको आहे तैमीर हुसैन, उनजो वालिद। साईं सां मुंहिंजी कचहरी थी मुर्शिदीअ परूअ जे ज़माने में,
त माना इहो तव्हां वरी मटियारी मोटी आहियो जॾहिं हाणे हा साईं गुणाइतो माण्हू हो। ऐं उन खां पोइ रूना लैला उहा फ़नकारा तां जेका बंगला जी मिट्टी खणी आई ऐं हिकिड़ी फिल्म में मूंखे पाण साईं ॿुधायो नौशाद साहब त हिकिड़े पीस हो गाने जो पीस उन में चंग वॼाइणो हुजे। रूना उहो ओॾी महिल स्टूडियो में रिकॉर्डिंग स्टूडियो में चंग मौजूदु कोन हो। पोइ रूना पाण उन पीस ते पाण परफॉर्म कयो, आवाज़ु गले मां आवाज़ु कढई चंग जो। ऐं यकीन करियो त उहो गानो जॾहिं ॿुधिजे थो त चंग जो आवाज़ु महसूसु थिए थो, पर इहा ख़बर नथी पए त इहा असली चंग जो आवाज़ु कोन्हे। ऐं इहे जेके बहारूं हुयूं, अॻियां जा फिल्म हले थी सिंधी फिल्म त वॾा हिकिड़ा अहिड़ा सुहिणा अदाकार, अहिड़ा सुहिणा परफॉर्मर ऐं गुलूकार शमशेर उल हैदरी, उन खां पोइ सलीम आगा, अहिड़ा राइटर लेखक सिंधी फिल्म खे नसीब थिया। बिल्कुलु तव्हां सही चयो, पर ॾिसंदड़नि जो जेको रुझान आहे या हेॾां वरी मुर्तज़ा साईं जेको आहे उहो बि तयारु वेठो। साईं अव्हां भला कीअं ॾिठो हिन फिल्मी दौर खे मुर्तज़ा साहब? ऐं महिरबानी इहो साईं पुराणियूं यादूं पाकिस्तान या विरहाङे खां अॻु जूं यादूं कई किताब मियां करीम बख्श निज़ामानी साहब फ़क़ीर तबियत माण्हू हो। मूं अॼु ॾींहुं ताईं अहिड़ो गवैयो या अहिड़ो ॻाइणो साज़ंदो न ॾिठो आहे जो कंहिंखे बला खाई वञे। ऐं वॾो ज़िमीदार हो, मातली जो वॾो जागीरदार हो, त साज़ वॼाईंदे हू हारी पंहिंजो खणी आयुसि, बाबा हिनखे बला खाई वियो, पैसा ॾे त शहर खणी वञूं इलाजु करायूं हैदराबाद में। त साईं उन महिल बाजो वॼाईंदे हुनखे नांग वारी जाइ ते हीअं हथ जो हयूं त उतां ज़हर वापसि थी वियो। या करीम बख्श निज़ामानी जो सिंध में पैदा थियणु, साईं बि निज़ामानी साहिबु आहे ऐं करीम बख्श निज़ामानी हिनखे ॾिसंदो आहियां त मूंखे यादि अची वेंदो आहे त साईं वॾो माण्हू हो असांजो। ऐं बाक़ाइदे हू इन खे रियाज़त सम्झंदो हो, राग खे, इन आर्ट खे इबादत सम्झंदो। ऐं इन आर्ट खे हुन वधायो ऐं सभिनि खे गॾिजण जी हिकिड़ी कोशिशि कई, सभिनि खे उन्हनि खे गॾियो बि सही ऐं उनखे वधाए खणियो। हेॾा अहमद नवाज़ वेठो आहे न, अहमद नवाज़ भला हे जीअं कचहरी ॿुधो पिया, अव्हां बि वकालत कयो था, पढ़ो लिखो था, फिल्म जी भला करें ॻाल्हि ॿुधी वॾनि खां? साईं असां गुज़िरियल साल रईस करीम बख्श निज़ामानी साहिब जी वरसी ते वियासीं। उते साईं जे हवाले सां जेके ॻाल्हियूं साईं वारा ॿुधाइनि पिया, उहे जॾहिं असां साईं खे उते ॿुधोसीं ऐं एकता फिल्म जो त ज़िक्र नंढे इलाइक़ो असां जेको आहे उहो ॿुधंदा आयासीं। साईं माना सिंध खे हिकु जेको मौसीक़ी ऐं फिल्म जी दुनिया में जेका शइ ॾिनी सिंध खे, उहा सिंध जो को बि माण्हू कॾहिं विसारे नथो सघे। हिकिड़ो अनमोल माण्हू हो। उते हिकिड़ो वाक़ियो शेयर थियो त साईं तमामु घणो जेको आहे मोहबती माण्हू हो। साईं खे हिकिड़ो शौक़ु थियो त दरिया जे विच में ॿेड़ियुनि ते हिकिड़ी जेका उहा कचहरी कजे। साईं ओताकी जेको आहे उहो मुर्तज़ा शुरू खां हो। पोइ साईं उन उते जेको आहे ॿेड़ियुनि ते हिकिड़ी कचहरी कोठाई ऐं दरिया जे विच में जेको आहे उहा कचहरी पई हले। साईं GM सैद उते वेठो आहे, हैदरबग जतोई वेठो आहे, उते सिंध जा वॾा वॾा जेके आहिनि माण्हू वेठा आहिनि ऐं साईं जो पंहिंजो राग मौसीक़ी पई हले उते। त माना हिकिड़ो सॼो अहिड़ो दौर जॾहिं उन उहो किसो दोस्त ॿुधायो त हिकिड़ो ॿिए दौर में जेको असां उहो हलिया था वञूं। माना इन ॻाल्हि जी आशिक़ साईं इहा ख़बर पई त नौजवान कचहरी में विहनि था त उहा मुंतक़िल थिए थी तारीख़। न सिर्फ़ विहनि था पर पिराइनि बि था। पिराइनि था। ॾिसो नौजवान कीअं माना करे वकालत थो, पर फिल्म जी सॼी ॼाण रखियो वेठो आहे। भला इहो वकालत छो करण जो ख़्यालु आयो? वकालत साईं ही जेको दौर आहे, हिन दौर जे अंदरि असां जेको ॾिसूं था त जेका नाइंसाफ़ी आहे उनखे ख़तमु करण जे लाइ जेसि ताईं असांखे कानून जी ॼाण न आहे, असां इन पासे न आहियूं वकालत जे पासे, त असां पंहिंजा जेके हक़ नथा वठी सघूं। ऐं वॾनि खां बि जेको आहे इहो ॿुधंदा अचूं, ओताकुनि तां बि सिखंदा अचूं त नाइंसाफ़ीअ ख़िलाफ़ु जेको आहे उहो ॻाल्हाइणो आहे,
उन ख़िलाफ़ जेतिरो थी सघे उहा जेका जिदोजहद करणी आहे। उहो हिकिड़ो ॿियो दौरु ओताकुनि जो गुज़रियो आहे जेको मंज़र सॼो जॾहिं असां पढ़ूं था त अखियुनि जे अॻियां गुज़रे थो त हिकिड़ो दौरु हो जॾहिं मच कचहरियूं हूंदियूं ऐं सुगड़ वेहंदा, उते ॾोहा थींदा, उते बेत थींदा। मेहरान टीवी खे जस हुजे तव्हां हिकिड़ी अहिड़ी रिवायत खे वरी जेको आहे ॿीहर ज़िंदा करे आया आहियो। ऐं मां सम्झां थो त सिंध जे अंदरि हिन क़िस्म जूं जेके आहिनि उहे कचहरियूं तमामु घटि आहिनि जेके थियणु खपनि। अॼु जो जेको नौजवान आहे उहो मोबाइल फ़ोन में ऐं ॿियनि शयुनि में त घणो जेको आहे उनखां किताब खसिजी वियो आहे, उहो मौसीक़ीअ खां परे थी वियो आहे, उहो आर्टिफिशियल शयुनि में इन्वॉल्व थी वियो आहे। पर मां सम्झां थो त हीअ जेके सिंध जी असांजी रिवायत आहे, असांजूं जेके हीअ रीतूं रस्मूं आहिनि, जेके सिंधी कल्चर में असांखे ख़ूबसूरत शयूं वॾड़नि खां मिलियूं आहिनि। हे रीतूं रस्मूं कीअं ॾिसो था, हे जदीद ओताक आहे। साईं आशिक़ निज़ामानी साहिबु ॻाए पियो, नौजवान गिटार खयो वेठो आहे, माना ॾिसो था न इन जिद्दत खे जिद्दत खे बि असां खयूं हलूं था। माना इहो ॾिसो, इहो तरक़ीअ ॾांहुं वञणु आहे, हिकिड़ो क़दम अॻियां। बिल्कुलु उहा ई ॻाल्हि थो कयां त असांखे जेतिरी जिद्दत मिली आहे टेक्नोलॉजी ऐं जिद्दत सां गॾु त असां अॻिते वधूं था, पर असांखे उन वधण सां गॾु पंहिंजूं जेके पुराणियूं शयूं आहिनि उन्हनि खे बि न विसारणु खपे। ऐं हीअ जेका ओताक आहे, हीअ कचहरियूं, हिननि मां त नौजवान जेके आहिनि हमेशह सिखियो आहे। ऐं तव्हांखे हिकु दफ़ो ॿीहर मेहरान टीवी खे जस हुजे। ऐं मां सम्झां थो सिंधी मीडिया ते हीउ को पहिरियों प्रोग्राम आहे जेको हक़ीक़ी माना में सिंध जे कल्चर खे उजागर पियो करे। रुगो ईअं कोन्हे, सभु को पंहिंजे हिसे जो कमु थो करे, सभु को पंहिंजे हिसे जो कमु करे। सभु असां खां वधीक ॾाढा सुठा बि आहिनि, सुलक्षणा बि आहिनि, कमु कनि बि था। पर असीं इहो चाहियूं था त नौजवान नंढा वॾा गॾु वेही हिक ॿिए खे ॿुधंदा त उतां कदा मसइलनि जो हल निकिरंदो। कचहरीअ सां गॾोगॾु हिक ॿिए सां ठही वेंदा, नफ़रतूं ख़तमु थींदियूं, त इहा ई असांजी असुलु कमाई आहे। तव्हां पढ़ियल खां असुलु हीअ जेका रिवायत आहे ओताक जी, या सिंध पूरी दुनिया जे अंदरि जेको आहे उहा इन करे बि जेको आहे हुनखे मञियो थो वञे, तस्लीम थो कयो वञे, जो हिते माण्हू पंहिंजा ॾुख सुख पंहिंजूं ख़ुशियूं गमियूं अची करे शेयर था कनि। ऐं जॾहिं ओताकुनि ते ई कचहरियूं थींदियूं, को दोस्त न ईंदो त पोइ पुछा कंदा त फलाणो माण्हू किथे आहे, हुनखे घर खां वठी ईंदा, छो न आहे, पोइ हली वेंदा हुन वटि, हुनजी बीमार हूंदो त अयादत कंदा, मुश्किल में हूंदो त उन सां उन हिसाब सां जेको थींदो। त मां सम्झां थो हीअ का घटि ॻाल्हि कोन्हे, इहो ओताक जी हीअ जेका रिवायत आहे, हीअ सिंध जे कल्चर मां हिकिड़ी जेको आहे उहा तमामु वॾी रिवायत आहे। ॾाढी सुहिणी ॻाल्हि। पर अकबर बि वेठो आहे, अकबर बि ॿुधे वेठो थो, सो अकबर खां वरी हिकिड़ो कुझु ॿुधऊं, बेत को सुगड़ाए पजो, पोइ वरी आशिक़ साईं ॾे हलऊं, मौसीक़ी बि ॿुधऊं। अकबर साईं भला छा था ॿुधायो? साईं नौजवान वेठा आहिनि, ओताक ॾे अचण सां, ओताक में वेहण सां उतां तव्हांखे अदब इख़लाक़ हर शइ मिलंदी ऐं उहा सिखणु खपे। ही मलूकनि जी मजलिस आहे, मलूक नालो बि आहे, पर मलूक उनखे चइबो आहे जेको ॼाण रखण वारो, सम्झण वारो, ऐं सोच रखण वारो। हाणे तव्हांखे हिकिड़ो मां बैत ॿुधायां थो इन हिसाब ते त मलूकनि जी मजलिस में वञणु घुरिजे, वेहणु घुरिजे, सुख न सुहिणा अदब इख़लाक़ सालकनि खां सिखणु घुरिजे, पढ़ाए पाण खे हरगिज़ न फज़ूली लॿाड़ हणणु घुरिजे, खुटाए गुफ़्तगू पंहिंजी ॿियनि जी बि ॿुधणु घुरिजे, कूड़ो न कॾहिं कंहिंसां इक़रार करणु घुरिजे, सचाई रखे सुख न में पोइ ॿोल ॿधणु घुरिजे, मिले दिलि जे एवज़ दिलि त अकबर दिलि ॾियणु घुरिजे। वाह अकबर फ़क़ीर, वाह वाह अकबर फ़क़ीर, वाह। दिलि ॾिजे ऐं वठिजे त पोइ हलूं था। आशिक़ निज़ामानी साहिब जी ॻाल्हि, जी आशिक़ साईं।
तुझे यादुनि में का तुझे यादुनि में का यादगिरी हुई तुझे यादुनि में का यादगिरी हुई जा सॼी ज़िंदगीअ जी अमीरी हुई ख्वाहिशुनि जा पयल खेसि ज़ंजीर हा ख्वाहिशुनि जा पयल खेसि ज़ंजीर हा बेसबब कान दिल जी असीरी हुई सब लुटाए बि पातऊं न पंहिंजो पिरी सब लुटाए बि पातऊं न पंहिंजो पिरी हीअ अजब आशिकनि जी फ़क़ीरी हुई हो तुंहिंजे मुरकण जो छा जवाब ॾिजे रख उॾां में थी गुलस्ताननि में शल सलामत रह अखियूं तुंहिंजूं केरु वींदो शराब खाननि में केरु वींदो शराब खाननि में जे नाराज़ थिए थी विसारे छॾींदुसि चवीं थी त तोखे विसारे छॾींदुसि जे नाराज़ थिए थी विसारे छॾींदुसि चवीं थी त तोखे विसारे छॾींदुसि जे नाराज़ थिए थी विसारे छॾींदुसि बबुर थो जे ॿेरनि जूं झोलियूं भरे ॾे जॾहिं सिज ओभर खां उभरणु छॾे ॾे दूर आसमां ॾिस ज़मी खे छुहे थो आसमां खे को हथ लाए मोटियो तॾहिं तोखे प्यारी विसारे छॾींदुसि तॾहिं तोखे प्यारी विसारे छॾींदुसि चवीं थी त तोखे
विसारे छॾींदुसि। को रूहन खे पकड़े संजीरन में जकड़े लताड़े जिभाटे अजियत समारे। को रूहन खे पकड़े जंजीरन में जकड़े लताड़े चिभाटे अजियत समारे। बची नफ्स पैजाई के मौत जे खां मच्छी का सिवा आब जियरी दिसामा तॾहिं तो खे प्यारी विसारे छॾींदुसि। तॾहिं तो खे प्यारी विसारे छॾींदुसि। चवीं थी त तोखे विसारे छॾींदुसि। पंहिंजी शाइरीअ सां को कुर्बान ठाहे तो जहिड़ो को इंसान इंसान ठाहे। पंहिंजी शाइरीअ सां को कुर्बान ठाहे तो जहिड़ो को इंसान इंसान ठाहे। बरी काठ अमजद थे कोयलो न केरी चुमी चंद्र खे जे चकोरायो मोटी। तॾहिं तो खे प्यारी विसारे छॾींदुसि। तॾहिं तो खे प्यारी विसारे छॾींदुसि। चवीं थी त तोखे विसारे छॾींदुसि। चवीं थी त तोखे विसारे छॾींदुसि। जे नाराज़ थिए थी विसारे छॾींदुसि। जे नाराज़ थिए थी विसारे छॾींदुसि। जे नाराज़ थिए थी विसारे। जे नाराज़ थिए थी विसारे छॾींदुसि। जे नाराज़ थिए थी विसारे छॾींदुसि। जे नाराज़ तोखे विसारे छॾींदुसि। वाह शिव साईं वाह। बाबा इहो किथां जूं अहिड़ियूं असांखां इहो ताक़त अहिड़ियूं ॻाल्हियूं किथां था विसारे सघूं। ओ ताक़त आहे ई सारोड़ियुनि जी जाइ। सो हाणे संगत भला हिकिड़ी नंढड़ी साई वठूं था। साई खां पोइ असां इहो ख़ुदि न अॼु नज़र बि कोन थो अचे ओ ताक़त इहो वाड़े ते अलाए किथे आहे उनखे बि अकबर बि ॻोल्हियूं पर हाणे हिकिड़ी अदो हिकिड़ी नंढड़ी साई वठूं था। साई खां पोइ वरी अव्हां जी ख़िदमत में हाज़िर थींदासीं।